नाज़रीन, आदिलपुर जे ड्रेनेज जे बहाली लाइ हलंदड़ तरक़ियाती कम मुकमल न थियण सबबि केतिरा इलाइक़ा गंदगी जे भर चढ़ियल आहिनि, जंहिं सबबि रहवासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था अमजद कलवड़ जी ही रिपोर्ट। आदलपुर में सालन खां ड्रेनेज जी बहितरी लाइ हलंदड़ तरक़ियाती कम मुकमल न थियण सबबि शहर जो मेन चौक, ट्रैक्टर गैरेज मार्केट, कलवड़ मोला, दामाजी रोड समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते ड्रेनेज सिस्टम तबाह हुजण करे घटनि रोडनि ऐं रस्तनि ते ड्रेनेज जो पाणी तलाउ जी सूरत में बीहण रोज़ जो मामूल बणियल आहे। स्कूल वेंदड़ ॿारड़ा ड्यूटी तोड़े कमनि कारनि सां हिक हंधि खां ॿिए हंधि वेंदड़ शहरी रोडनि रस्तनि ते बीठल ड्रेनेज जे पाणीअ मां गुज़रण ते मजबूर बणियल आहिनि। ॾिसो था केॾी गंदगी लॻी पई आहे, इन पाणी सां केतिरी गंदगी थिए थी। दुकान में बदबू अलॻि थिए थी, बीमारियूं अलॻि पैदा थियनि थियूं। असां निमाज़ लाइ वञूं था, निमाज़ लाइ कपिड़ा परी थियनि था, ऐं जेके बि रोज़गार आहे अॼुकल्ह महांगाई बि पाण ॾिसो था तव्हां। असांजो रोज़गार जेको आहे इहो दुकाननि ते आहे, दुकाननि ते गिराक अचे थो जेको तंग थिए थो, ऐं जेको पाणी आहे इहो गंदो बदबू पैदा करे थो, दुकाननि में बदबू थिए थी। असांजो जेको मुतालबो आहे उहो टाउन कमेटी सां इहो आहे त इनखे गंदगी खे साफ़ कयो वञे, जेको पाणी आहे इहो कीअं बि करे ख़तमु कयो वञे। ये असांजा दुकान आहिनि हिते, असां रोज़ी नथा करे सघूं। हिते गिराक अचे थो ॾिसी दुकाननि खे चवंदो आहे हिन गंदगी लॻी पई आहे, हितां असां वञूं था हलिया। ऐं असां इहो चई सघूं था त जेको आहे न टाउन वारनि खे त वधि में वधि सफ़ाई करे, जे चऊं था बाबा असांखे सफ़ाई करे ॾियो, असांखे चवनि था त पहिरियों तव्हां टैक्स ॾियो। असांखे टैक्स वठण लाइ अचनि था, ऐं इन खां बाद में जेको आहे न जे पाणी ॾिसनि था दुकान नथा अचनि, जे पाणी सुके थो त पोइ अचनि था टैक्स जे लाइ। असांखे माना हितां सफ़ाई कई ॾिनी वञे, असांजी रोज़ी आहे, ॿार बचो टपे थो, इन खां बाद में हितां माण्हू निमाज़ लाइ वञनि था या को ॿियो को माना माण्हू टपे थो, उन जे कपिड़ा वग़ैरह ख़राबु थियनि था, ऐं हिते गंदगी लॻी पई आहे। इहा भलाई महिरबानी असांखे सफ़ाई करे ॾिनी वञे। पाणी बीठल आहे हाणे बि, ऐं जेके नालियूं आहिनि उहे फाटी पियूं आहिनि, जेके ईंदा वेंदा माण्हू आहिनि उहे तमामु बेज़ार थी चुका आहिनि। ऐं टाउन कम्यूनिटी को मेंबर न आयो आहे उन्हनि जो हिते ॾिसण लाइ त पाणी जेको बीठल आहे उहो न कढियो वियो आहे हिते, न ई उहे आया आहिनि हिते। ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे त हितां हे पाणी हितां कढियो वञे ऐं जेको गंद आहे इहो साफ़ कयो वञे। टाउन कमेटी तोड़े लाॻापियल अख़्तियारनि जी अदम दिलचस्पी ऐं ड्रेनेज ते अरबें रुपया ख़र्च थियण बावजूदि सफ़ाई ऐं ड्रेनेज जो निज़ाम बहितर नाहे थी सघियो। कैमरामैन फरमान कलवड़ सां गॾु अमजद कलवड़, मेरान टीवी, आदलपुर।